नाज़रीन ही असां वटि ही पीरसन हींअर मेरान प्रेस क्लब मेड़ ते पहुतो आहे इमदाद अली गन जेको ॻोठु सिद्दीक़ गन जो आहे ऐं हिन पंहिंजे हिकु अज़ीज़ आहे हिन जो तालीम खाते में क्लर्क आहे बिलावल गन जेको हींअर हैदराबाद में रहे थो ऐं संदसि PUB लाइव स्टॉक जो रिटायर ऑफिसर आहे। हिन सां हुन का ठगी कई आहे, को हिन खे प्लाट ॾिनो अथई ऐं प्लाट जा 12 लख बि हिन खां वठी वियो आहे, मगर हिन खे हिन प्लाट जो कब्ज़ो ॾिनो अथई नहीं वरी हींअर हिन खे पैसा वापसि थो करे। असां वधीक हिन इमदाद अली गन खां पुछंदासीं त असुल में मामिलो छा आहे। जी इमदाद अली गन, छा मामिलो आहे? साईं इहो असां प्लाट असांखे वठी ॾिनो पंहिंजो माइटो बिलावल गन, उन प्लाट असांखे वठी ॾिनो। जे बाबा जेकॾहिं तव्हां मां हिनखे चयो बाबा असांखे प्लाट न वठी, असां ग़रीब आहियूं, असांखे न वठी ॾिए। साईं जेकॾहिं तुंहिंजो 2 महीननि प्लाट न खतो त पैसनि जो वापसि तूं मालिक आहीं। उनखे 3 साल गुज़री चुका त बि हिन कुझु कोन चए, अॼु थो ॾियां सुभाणे थो ॾियां, 2 महीनो छॾियो। नेठि मां हिन सां मुंहुं मारी कई हैदराबाद, हुन वरी माना हितां हिकिड़ो सुमरो इन 2 लख अथई, इहो वठि, बाक़ी तोखे ॿिया ॾींदुसि। हाणे ॿियनि पैसनि जी घुर थो कयां त सभु विढ़ण सां अचनि। जो पीउ जहिड़े ते आयो मुंहिंजा शाहिद आहिनि, उहे हर शइ जा हर ॻाल्हियूं मिसाल उते विढ़ण भॻा था अचनि। हिन जा मामा बि ईअं हुनखां नथा चवनि, मां हुननि खे दानी त बि चवनि छा पैसा ॾे बाबा, जॾहिं प्लाट खता प्लाट साईं कंपनी वारनि खे वापसि कया अथनि, उहे बि हिननि खे पैसा नथा ॾियनि। चई असांजा जॾहिं प्लाट कमंदा साईं, हाणे असां कहिड़ी ॾोही कई ग़रीबनि सां। तुंहिंजी बकाया घणी थी रही? बकाया 7,26,000। 7,26,000 जी। हाणे उहे तोखे वापसि नथो करे? नथो करे, बसि ईअं बसि पियो थो लीलाए, नथो ॾे, जहिड़े कंहिं लाइ तयारु। तो कंहिं वटि, कंहिं चङे वटि, कंहिं वॾेरे वटि हिनखे छिकरायो आहे? न, मां कंहिं वटि बि कोन छिकरायो आहे। अच्छा, पोइ हाणे तोखे जेकॾहिं हिन मीडिया में एतिजाज खां पोइ नथो ॾिए त पोइ तूं हिन जे ख़िलाफ़ु कोर्ट या पुलिस वटि वेंदे? कोर्ट या पुलिस में मां पोइ जेको कंदोसांसि केस।